का तो गले में तो के डालो मोहम्मद की गुलामी का। मुझा भाई रहो अजीजो दोस्तो ऐं बुजुर्गो, अजो अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां अवाई असां जी वॾी खुश नसीबी आहे जो अल्लाह ताला अवाई असां के पंहिंजे रहमत ऐं बरकत वारे क़ुरान मजीद जी महफ़िल में गॾु कयो आहे। दुआ है त अल्लाह ताला अवाई असां जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण मंज़ूर फरमाए। वॾी मुबारक जे लायक आहे असां जो इंतहाई मोहतरम काबिल एहतराम हाजी अब्दुल हक बुर्ड़ो साहब जे अॼु क़ुरान मजीद जो जलसो रखायो आहे। बड़ी खुश नसीबी आहे या मोमिन इंसान जी, ये समझो या मोमिन जी वडे में वडी खुश नसीबी आहे जो मोमिन खुशी हुंदी तभी कुरान पढ़ाइंदो, गमी हुंदी तभी कुरान पढ़ाइंदो। ए हाजी अब्दुल हक साहब आज जेको जलसो रखियो आ, खुदा जो कसम अज वाह बुरड़ा दे इए समझो त वण वण ते पन पन ते जगहन ते रोडन रस्तन ते रब जी रहमत जो मींह वसे तो। पर रब जे के घुरे जो पिंडाल खाली आ, छा इन इंसान का कब्र विसरी वई आ, मौत के यो इंसान विसारे रहो आ। छा यो इंसान सोचे तो त मूंखे हमेशा होटल ही कम ईंदा, हमेशा मां दुनिया में रहंदुमि न दा। ये वक्फे वारी हयाती आ। अजो हेड़ी महफिल ऐं कुरान जे जलसे में भी तू हली ना है पो चओ पंहिंजी किस्मत के अल्लाह सही इन जे रिज़्क़ ऐं रोज़ीअ में बरकत अता फरमाए। वरी रब जो घर जे मस्जिद ठायो आ, अल्लाह जा घर जिन दुनिया में ठाया रब उन्हनि जा घर जन्नत में आलीशान तैयार कराया हन। ये मामूली जगहियूं कोनन मस्जिदियूं, इन्हनि जी खिदमत करण, इन्हनि के आबाद रखण वारा खुदा जो कसम आ त ये जन्नती था जिन रब जा घर दुनिया में आबाद कया। मुझे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाने में मुझो दिलबर नबी मस्जिद नबवी में आया। डिठऊं त मस्जिद नबवी में दियो तो बरे, मस्जिद रोशन लगी पया। साईं जन पुछा कई तो मस्जिद में दियो कहीं बारियो आ, साहबी उठी बीठो, अल्लाह जा रसूल साईं यो मस्जिद में दियो मां बारियो आ। पान फरमायो अल्लाहु अकबर, जे मां मोहम्मद अरबी वटे फातिमा ज़हरा का वधिक भी न्याणी होजे आ त हियर तुझे निकाह में जहां। अज तू एडी मां मोहम्मद अरबी जी दिल खुश कई आ जो मस्जिद के तू रोशन कयो आ। इते बियो सहाबी उठी बीठो, सोना नबी मो वट नौजवान न्याणी वेठी आ जे जो मुर्स जंग में शहीद थियो। हाने मां हिन के इन जे अमल मुखे भी डाढो खुश कयो आ। सही मां हिन के पंहिंजी न्याणी ॼा तो निकाह में, निकाह ता पाण पढ़ायो। केडा सोना अमल हन। अजो असा के मस्जिदियूं नथियूं वणन, कुरान जो महफिलियूं नथियूं वणन, पूरी दुनिया परेशानिन में मुब्तला है, मुसीबतन में मुब्तला है जो रब जो दर छड़ियो आ। डाढिया नथा जो सुभान अल्लाह, जेके वेठा आयो अमल जे नियत सां वेठा हो। खुदा जो कसम आ जॾहिं उथंदासे हितां घर वेंदासे त खाली न वेंदासे, रब्बे ज़ुल जलाल रहमत जा झोल भरे रवानो कंदो आ। तू रब के डाढो प्यारो है, छा थियो थी जो रब जो दर नथो वणई। रब जो दर नथो वणई, तू रब के डाढो प्यारो है। मुझो पाक नबी गुनाहगार बाने ऐं रब जी रहमत जो पान मिसाल दई फरमाइंदा हा। पान फरमायो सहाबा इकराम के, ओ सहाबियो अब्बे अम्मा के हिकड़ो बच्चो होजे
अबे अम्मा के केतरो प्यारो हुंदो आ साहबी था चवन अल्लाह जा रसूल सही अबे अम्मा के बच्चो डाढो प्यारो हुंदो आ पाण फरमायो साहबियो वरी वो अबे अम्मा जो बच्चो गुम थी वने अबे अम्मा के केतरी तकलीफ थींदी आ साहबी दा चवन अल्लाह जा रसूल सही अबो वेचारो परेशान थी वने अम्मा वेचारी चरी थी वने जे बच्चो गुम थी वने पाण फरमायो साहबियो कसम तो खणा मां रब्बे जुल जलाल जी जात जो पाण फरमायो साहबियो वरी अबे अम्मा के बच्चो गुम थी वयलो मिली वने केतरी खुशी थींदी आ साहबी दा चोन सही ॾाढी खुशी थींदी आ पाण फरमायो कसम तो खणा मां रब्बे जुल जलाल जी जात जो जंहिंजे कब्ज़े कुदरत में मां मोहम्मद रबी जी जान आ अबे अम्मा के बच्चे मिलण जी एडी खुशी न थींदी आ जेतरी गुनहगार मानो रब जे दर ते लड़ींदो आ अखिन मां पाणी जा नहार वाहींदो आ ऐ मुंहिंजा अल्लाह ऐ मुंहिंजा रब मुंहिंजो सुबुह गुनाहन में गुज़रियो आ मुंहिंजी शाम गुनाहन में गुज़री आ मुंहिंजी रात गुनाहन में गुज़री आ ऐ मुंहिंजा अल्लाह भरियो पियो मां गुनाहन सां अल्लाह मां तुझे दर ते लड़ी आयो हां पाण फरमायो अबे अम्मा के बच्चे मिलण जी एडी खुशी न थींदी आ जेतरी गुनहगार जे अचण ते रब जी जात के खुशी थींदी आ बुलंद आवाज सां नथा चओ छो त अल्लाह जी जात हिन कुरान में अवां संगे दिलदारी ॾिनी आ कुरान ते तो या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़ ज़ुनूब जमीआ एड़ी दिलदारी अबो न ॾींदो एड़ी दिलदारी अम्मा न ॾींदी एड़ी दिलदारी दोस्त न ॾींदो एड़ी दिलदारी मुर्शिद न ॾींदो जहिड़ी दिलदारी अल्लाह अवां असांखे क़ुरान में ॾिनी आ ओ मुंहिंजा बाना मां अल्लाह जे दर ते लड़ी आ गुनहगार मां अल्लाह जे दर ते लड़ी आ ज़ानी मां अल्लाह जे दर ते लड़ी आ शराबी मां अल्लाह जे दर ते लड़ी आ बाना तुझे अचण जी देर आ मां के माफी ॾियण में देरी करने का बुलंद आवाज सां असांजो अल्लाह चओ असांजो अल्लाह करीम आ असांजो अल्लाह रहीम आ असांजो अल्लाह गफ्फार आ अल्लाह जो कुरान तो चए कुरान ते तो इलाहुकुम इलाहु वाहिद ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम जो कुरान में मज़ो आ दुनिया जी माखिन मिठाणन में एडो मज़ो ना है खुश नसीबी आ तव्हां जी जगह तव्हां ते वेठा तव्हां के रब घुरियो आ छो त हिदायत रब जे हथ में आ जेके उहो घुरंदो त उन्हनि के हेड़ियूं जायूं नसीब कंदो जेके रब घुरंदो चवंदा त बाबा ना मौलवी पोइते आहे गोठ जा ये उहा हिते ॿुधंदा पर वेही कुरान ॿुध जरूर रंग लगंदा कुरान में मज़ो असां के केर सुञाणे असां नालायक असां इन कुर्सी जे लायक न आहियूं सब रब जो मेहरबानी इन कुरान जे करे रब इज्जत कई आ ॾाढा नथा चओ अॼु अज़म कयो त औलाद के कुरान पढ़ाईंदासीं वडो एजाज आ मुंहिंजा दोस्तो औलाद के कुरान पढ़ायो कुरान वडी नेमत अथव हे जहान भी ऐसी तणी टंगियल आ जैसी तणी ही कुरान अल्लाह जो दुनिया में आहे जदी कुरान हितां वयो त ही दुनिया के फना थी वेंदी तैयारी कर कब्र जी कब्र तो का छाजे करे विसरी वया ए रोजानो जलसा ए रोजानो वाइज़ नसीहतूं तोखे जागाइन था
तबाना छा थियो थी ओ इन जमीन ते वडाई तकब्बुर करे हलण वारा तुझी हमेशा हित रहण जी जाय ना है तुझी जाय आखिरत ओढों जी तैयारी कर या कबर रोजानो हर मानू के सनी दिया ओ या कबर रोजानो हर इंसान के नाला खणी सनी दिया ओ मुझी पुठिया ते बालो ने हलण वारा ओ मुझे पुठिया ते वडाई तकब्बुर करे हलण वारा ओ मुझी पुठिया ते आकड़ करे हलण वारा मां कीड़े जी जाय मां कूड़न जी जाय मां विष्णु जी जाय मां नागन विष्णु जी जाय माडे अचे त कुछ अमल खणी अच जाए आज माडे अचे त मां ऊंदाई जो घर आए रोशनी जो इंतजाम करे अच जाए रोजानो हर मानू के या कबर सडे थी अमल खणी अच जाए मां हसब नसब जी जाय नमा तो के सुञाणिया मुखे खपन अमल ए दुनिया जी जिंदगी ठांदई अमलन सा अल्लाह जो कुरान ते तो इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात उए मुंजा पाना कामयाब हन रब तो कुरान में चए त जिनजा अमल सालिह या दुनिया जी जिंदगी बेकार थी छड़ो माल जे कमाइण में छड़ो दुनिया जी मोहब्बत थी गुजरई रब के याद नथो करे जे रब एडा थोरा कया थी जै रब औलाद वारी नेमतूं ॾिनई जै रब तोखे माल ऐं दौलत हर नेमत केतिरियूं रब जूं नेमतूं अवाई असां गणींदासे केतिरियूं अवाई असां रब जूं नेमतूं सोचींदासे लिखंदासे न गणे सघंदासे न सोचे सघंदासे अल्लाह जो कुरान जे तो त उद्दू निमतल्लाह ला तुसुहा एडियूं रब जूं नेमतूं हन जो अवाई असां रब जा थोरा लाहे कोन था सघूं पिया सोने नबी जेड़ो नबी अवाई असां के मिलियो जेको नबियन जो सरदार आ सभिन नबियन जो इमाम अवाई असां के मिलियो एक किताब समूरन किताबन जो आसमान किताबन जो सरदार अवाई असां के रब ॾिनो आ केतरा रब जा थोरा हन रब जा थोरा एहसान अवाई असां लाहे नथा सघूं उहो नबी अवाई असां के मिलियो जेको समूरे जहान वारन जे लाइ रहमतुल लिल आलमीन जी दस्तार बधी आयो उहो नबी आ जंहिंजी सीरत सूरत सोने नबी जी निराली आ शाह सोने नबी जी जिंदगी ते खुदा जो कसम आ नबी जी जिंदगी चौ त निराली आ मुझे पाक नबी मक्के में जिंदगी किए गुजारी केतरा दुख मिला पर मोहब्बत ऐ अखलाक जेको सोने नबी जो हो उ अल्लाह सही आई असा के अखलाकन वारो नबी अता कयो आ छा त सोने नबी जो मां जे शान बयान कया मां पंहिंजे महबूब नबी जी जेकॾहिं तारीफ़ बयान कया त हे रात खुटी वेंदी ईअं खुटी वेंदा पर महबूब जी तारीफ़ खुटण वटो ई कान्हे का अच त मां हिक ॿ ॻाल्हि तोखे पंहिंजे महबूब जे शान में ॿुधायां कुछ सोच पंहिंजी जिंदगी ईअं सम्झ त तुंहिंजी ऐं अव्हांजी असांजी जिंदगी बर्फ वांगे ॻरे थी बर्फ रखण में ॻरंदी आहे जिंदगी खुटे थी अचो रब जे दर ते लड़ी महबूब नबी जी ताबेदारी कर ॾाढियां जो सुभान अल्लाह।